अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या कमा कुतिब अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइयों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, रब्बे कायनात अज़्ज़ व जल जे पाक किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम मझां एक आयत सगोरी तिलावत कई अथम। अल्हम्दुलिल्लाह, जियां त अॼु 27 शोबानुल मुअज़्ज़म जी तारीख़ आहे। ॿिनि ॾींहंनि खां पोइ इस्तक़बाल रमज़ान, ख़ुदा जे रहमतुनि बरकतुनि नेमतुनि वारो महीनो असां यहां मुसलमाननि ॾांहुं अची रहियो आहे। चाहियूं त इन निस्बत सां इस्तक़बाल रमज़ान जीअं आमद रमज़ान बि थी वञे, उन जे शान खे ऐं अज़मत खे बि कुझु सम्झी सघिजे। इन मौज़ूअ जी निस्बत सां अॼु वहाँ प्यारी जमात सगोरी जे साम्हूं मुख़्तसरन अर्ज़ रखबो। रब्बे कायनात जी ज़ाते बाबरकात खां दुआ है त रब करीम शल मूंखे हमेशा हमेशा लाइ हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अमां असां सभिनी खे पंहिंजो पाक कलाम पढ़ण, उनखे सम्झण, उन जे फ़रमान जे मथां सही अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुसलमानों, अल्लाह तबारक व तआला असां यहां ईमान वारनि सां ख़िताब फ़रमायो आहे। रब्बे कायनात इरशाद फ़रमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुस्सियाम
लअल्लकुम तत्तकून। ए ईमान वारो अवाजे मथा रोज़ा फर्ज कया विया आहिनि। दोस्तो अॻ में जेके उम्मतूं हुयूं उन्हनि जे मथां बि रोज़ा फर्ज कया विया हुआ, लेकिन उन्हनि उम्मतुनि खे अक्सर जे अंदरि महीने जूं विच वारियूं तारीख़ूं 14, 15, 16 इहे रोज़ा रखिया वेंदा हुआ। किन उम्मतुनि में मुख़्तलिफ़ रोज़ा हूंदा हुआ, के नबी सगोरा ॿिया रोज़ा रखंदा हुआ। लेकिन दोस्तों जी जो रमज़ान मुबारक महीनो रहमतुनि ऐं बरकतुनि वारो महीनो सिर्फ़ ऐं सिर्फ़ रब काइनात असां ई अव्हां ॾांहुं मोकिलियो। रब काइनात फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, सनद सां ख़ास खिताब सां अहम एज़ाज़ सां अल्लाह ताला नवाज़ींदे फरमायो त ही मां रब ईमान वारनि सां थो ॻाल्हायां, छो त बेईमान कॾहिं बि रोज़ा न रखंदो आहे। नई बेईमान जे मथां रोज़ा फर्ज़ आहिनि। रब्बुल आलमीन फरमायो मां ईमान वारनि सां तो मुखातिब थियां, ए ईमान वारो कुतिब अलैकुमुस सियाम, कुतिब बिमाना फुरिज़, यानी अव्हां जे मथां रमज़ान जा रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि। कमा कुतिब अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, मता ईअं सम्झो त अव्हां जे मथां रोज़ा फर्ज़ आहिनि, अव्हां खां अॻियां जे मथां बि रोज़ा फर्ज़ कया विया हुआ। मुंहिंजा मौला असांजी बुख असांजी उञ में रहण में कहिड़ो फ़ाइदो आहे। अॼु जो जदीद डॉक्टर भी चवे थो, अॼु जी साइंस भी चवे थी त 12 महीननि में घटि हिकिड़ो महीनो इंसान खे उञ ऐं बुख ते रहणु खपे त जीअं उन जी सिहत तंदुरुस्त रहे, सलामत रहे। असीं डॉक्टर जो चवण त कयूं था, साइंसदान भी मञी चुका आहिनि त हा दुनिया जे अंदरि कैंसर जहिड़ो मर्ज़ जेको लाइलाज मर्ज़ आहे, जेकॾहिं उन जो इलाज अव्हांखे करिणो आहे त इंसान खे बुख ॾियो, बुख उन जो इलाज आहे। मालूम थियो त 12 महीननि जे अंदरि हिकिड़ो महीनो जेको असां रोज़ा रखूं था, इहे असां ऐं अव्हां जी सिहत जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। जंहिं रब्बुल आलमीन असांखे पंहिंजो बानो बनाए मोकिलियो, उन रब्बुल आलमीन खे असांजी बुख सां को ताल्लुक़ न आहे, उन सां तो ताल्लुक़ न आहे, लेकिन रब्बुल आलमीन जा बानणो उन रब कायनात पंहिंजा रोज़ा इन जे लाइ फ़र्ज़ फरमाया लअल्लकुम तत्तकून, तव्हां मुत्तकी ऐं परहेज़गार बणिजो। हाणे असीं रोज़ा रखूं कोन, पोइ तकवा किथां ईंदी, परहेज़गारी किथां ईंदी? ख़बर पई त रोज़ो परहेज़गारीअ जो मुंडा, तकवा जो मुंडा, तकवा ऐं परहेज़गारी जो बुनियाद आहे। जेकर असां रोज़ो रखंदासीं असां में तकवा पैदा थींदी, परहेज़गारी पैदा थींदी। जॾहिं तकवा अची वई, ख़ुदा जो ख़ौफ़ सीने में अची वियो, त उन ख़ौफ़ ख़ुदा जे अंदरि असां रब्बुल आलमीन जे हर हुक्म खे लब्बैक चवंदासीं ऐं उन सां गॾोगॾु जेके बाननि जा हक़ आहिनि उहे बि सही अदा कंदासीं। दोस्तो इस्लामी साल जो 9 महीनो रमज़ान मुबारक, रमज़ान साल जो सिंगार, रमज़ान महीननि जो सरदार। मुझे आका फरमायो जियां 1,24,000 कमोबेश नबियन जे अंदरि मां मुरसलनि जो सरदार आहियां, ईअं 12 महीननि जो सरदार रमज़ान मुबारक महीनो आहे।
मुझे आका फरमायो रजब शहरुल्लाह व शोबान शहरी व रमजान शहर उम्मती। रजब अल्लाह का जो महीनो आ, शोबान मो रसूलुल्लाह का जो महीनो आ, त रमजान मुझी उम्मत जो महीनो आ। छो त इन महीने जे अंदर उम्मत के इनाम मिलंदा आहिनि, एज़ाज़ मिलंदा आहिनि। रमज़ान बरकतुनि जो भंडार आहे, रमज़ान रहमतुनि जी वसकार आहे। अल्लाह जी रहमत इनायत सखावत जा सब दरवाज़ा रमज़ान मुबारक में खुली पवंदा आहिनि। रमज़ान जो हर ॾींहुं बाबरकत ऐं हर राति अज़मत वारी हूंदी आहे। ही उहो महीनो आहे जंहिंमें शरीर शैतान क़ैद कया वेंदा आहिनि, जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि। रमज़ान में मोमिननि जी रोज़ी कुशादी कई वेंदी आहे। रमज़ान जो पहिरियों ॾहो रहमत, ॿियो ॾहो मग़फ़िरत, टियों ॾहो जहन्नम जी बाहि खां आज़ादी। रमज़ान में हिकु राति आहे जेका हज़ार महीननि खां अफ़ज़ल आहे, जंहिंखे शबे क़दर सॾियो वेंदो आहे। ही उहो ई रमज़ान मुबारक महीनो आहे जंहिंमें रब कायनात जे तरफ़ खां क़ुरान करीम जहिड़ो जामे मुस्तनद किताब मिलियो, पाक किताब मिलियो। ही रमज़ान मुबारक महीनो आहे जंहिंमें जंग बदर जो यौमुल फुरक़ान आयो। ही रमज़ान जो महीनो आहे जंहिंमां रब कायनात पंहिंजे महबूब खे संदन विलादत जो शहर मक्को फ़तह करे ॾिनो। कंहिं क़ौम खे ऐं कंहिं नबीअ जी उम्मत खे रमज़ान कोन मिलियो जेको सोने सरदार जे सदके असां ऐं अव्हां खे इनायत थियो। खुशबख्त आहिनि उहे जिनखे रमज़ान जे क़द्र सुञाणण जी तौफ़ीक़ मिली। रमज़ान लफ़्ज़ रमज़ान मां वरितल आहे। सख़्त गर्मी में जॾहिं पथरियूं गरम थींदियूं आहिनि उनखे रमज़ान सॾियो वेंदो आहे। जॾहिं अरबनि महीननि जा नाला पे रखिया त उन वक़्तु सख़्त गर्मीअ जी मौसम हुई, उन जे करे हिन माह खे रमज़ान सॼाऊं। ॿियनि चयो त रमज़ान रमज़ मां वरितल आहे। रमज़ जी माना आहे साड़िण या जलाइण। रमज़ान बेबाने जे गुनाहनि ख़ताउनि खे साड़े जलाए छॾींदो आहे। रमज़ान लफ़्ज़ में 5 अखर आहिनि। रे उन मां मुराद रहमत, मीम मां मुराद मग़फ़िरत, ज़ाद मां मुराद ज़मानत, अलिफ मां मुराद उल्फत, नून मां मुराद नेमत ऐं नूरानियत। वरी बि जेकॾहिं उन नाले खे ॾिसूं था त रे सां रियाज़त कयो, यानी जेतिरी रियाज़त कंदो ओतिरी रहमत ख़ुदाबंदी अव्हां जे मथां वसंदी। मीम सां महिनत कयो, जॾहिं अव्हां महिनत कंदो त उन महिनत जे बदिले अल्लाह अव्हां खे मग़फ़िरत जो ॾाज ॾींदो, बख़्शिश जो ॾाज ॾींदो। ज़ुहाद ज़ुहद कयो, जॾहिं ज़ुहद कंदो त रब्बुल आलमीन अव्हां खे जन्नत जी ज़मानत ॾींदो। अल्फ़ सां इबादत कयो त अल्लाह जी उल्फत माणियो। नून सां न्याज़ कयो, रब वटां नेमत ऐं नूरानियत हासिल कयो। तिबरानी औसत में हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत 1 साल खां 2 साल ताईं रमज़ान लाइ सिंगारी वेंदी आहे। अब आप ॿुधंदा आहियो त हज पियो अचे, 8 ज़ुल्हज ते बैतुल्लाह शरीफ़ जो ग़िलाफ़ मटायो वेंदो आहे, नओं चाढ़ियो वेंदो आहे। उन ग़िलाफ़ जी तयारीअ में सॼो साल लॻंदो आहे।
ख़ास फैक्ट्री आ कारखानो आ ख़ास कारीगर मजदूर आहिनि जेके बावजू सोन जे तंदुनि सां उन में क़ुरान जूं आयतूं बि लिखंदा आहिनि त उन सुहिणे काबतुल्लाह जो गिलाफ भी तैयार कंदा आहिनि। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला हिकु रमज़ान मुबारक गुज़रण खां पोइ वरी हुकुम कंदो आहे त शवाल जी ईद में मूं रब्बुल आलमीन जंहिंखे जन्नत जा इनाम एज़ाज़ ॾिना अॼु खां पोइ वरी जन्नत खे नवां हार सिंगार करायो। 30 शोबान या 29 शोबान रमज़ान जे चंड नज़र अचण ताईं जन्नत सिंगारी वेंदी आहे ऐं उन जो इनाम एज़ाज़ उनखे मिलंदो आहे जंहिं रमज़ान जो इस्तक़बाल ऐं क़दुरु कयो हूंदो आहे। दोस्तो पोइ जॾहिं रमज़ान दाख़िल थिए थो त जन्नत अर्ज़ करे थी ए मुंहिंजा अल्लाह पंहिंजे बाननि खे हिन माग में मुंह में रहण वारो बनाए। हुरैन चवनि थियूं या अल्लाह हिन माग में पंहिंजे बाननि खे असांजो घोट बना। मुंहिंजे आका अड़ियन जे आधार यतीमन जे यार गरीबन जे गमख्वार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ जे माण्हू रमज़ान में पंहिंजे नफ्स खे पाकीज़ रखियो यानी आम दिहाड़नि में भली गुनहगार हो ऐबदार हो बदकार हो पर ख़बर पई त हा बेली हाणे शैतान बि बदिजी वियो आहे। अल्लाह जो मेहमान महीनो रमज़ान अची वियो आहे। अॼु मूंखे नफ़्स खे क़ैद करिणो आहे काबू में रखिणो आहे। मुंहिंजे आका फरमायो जंहिं पंहिंजे नफ़्स खे पाकीज़ रखियो उन में नशो न पीताई कंहिं मोमिन मथां इल्ज़ाम न मढ़ियईं उन में को गुनाह न कयईं त अल्लाह उनखे हर रात में 100 हूरुनि जो घोट बणजण जो हक़दार बनाईंदो ऐं उन जे लाइ जन्नत में सोन चांदी ऐं याकूत ऐं ज़बरजद जा माड़ी ठाहींदो आहे। एडी वड्डी माड़ी जो अगर सारी दुनिया गॾु करे उन माड़ीअ में विधी वञे त दुनिया में नेज़े खोलण जेतिरी जाइ बि न वालारे। ऐं जंहिं माण्हू हिन माग में नशो वापरायो आम ॾींहनि में त कयईं पर जे करे रमज़ान मुबारक जे अंदर नशो करे थो या कंहिं मोमिन मथां इल्ज़ाम हणे थो बहतान मड़े थो या हिन महीने में गुनाह करे थो त अल्लाह हुन जे साल जा अमल चट करे छॾे थो। ॿियनि ॾींहनि वारा अमल बि हुन जा चट थी वञनि था। पोइ टिजो माहे रमज़ान खां छो त इहो अल्लाह जो महीनो आहे उन में गुनाह न कयो। 11 महीना अल्लाह खां हाले कया आहिनि जिन में नेमतूं ऐं मज़ा माणियो था ऐं रमज़ान खे रब पंहिंजे लाइ ख़ासि बनायो आहे। पोइ रमज़ान मुबारक में हज़र कयो उन जो एहतराम कयो। रमज़ान मुबारक अचण वारो आहे ऐं जॾहिं रमज़ान मुबारक अची वञे थो हिकु ॾींहुं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अवां मथां बरकतुनि वारो महीनो अची चुको आहे। उन में अल्लाह अवां खे गनी बनाए थो रहमत नाज़ुल करे थो गुनाह बख़्शे थो दुआऊं क़बूल करे थो। अल्लाह अवां ॾांहुं रहम जी नज़र सां निहारे थो अवां खे ॾिसी फ़रिश्तनि ते ख़ुशीअ जो इज़हार करे थो। अवां बि उन माह में अल्लाह जे ख़ातिर चङा कम कयो। बदबख्ता हो जेको हिन माह में बि अल्लाह जी रहमत खां महरूम रहिजी वञे। हवा कपिड़ा मेरा हुजनि जिस्म मेरो हुजे पाणी बि हुजे तलाव पिया वहनि साफ़ शफ़ाफ़ पोइ उन में गुस्ल करे पंहिंजे जिस्म जी बदबू न धोए या कपिड़ा न धोए चवंदा त यार को नादान आहे चिरियो आहे बेवकूफ़ आहे। त अल्लाह जे रहमत वारो महीनो खुदावन ताला जे रहमत जो उहो महीनो जंहिंमें गुनाह धोपजंदा आहिनि। अहले दिल
ऐं औलियाए किराम साल जे 12 महीननि जो मिसाल ईअं ॾिनो आहे जीअं हज़रत यकूब अलैहिस्सलाम जा 12 पुट हुआ, सभिनी में सुहिणो ऐं पीउ जो प्यारो फर्ज़ंद हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हो। इन तरह साल जे महीननि में अल्लाह वटि सुहिणो ऐं प्यारो रमज़ान मुबारक महीनो आहे। जीअं 11 भाइरनि जे ख़ताउनि खे हज़रत यूसुफ जी सिफारिश जे सदके बख़्श कयो वियो, तीअं 11 महीननि जूं ख़ताऊं रमज़ान जी इबादत जे सदके बख़्श कयूं वेंदियूं आहिनि। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में उछलाइण वारा बि उहे, पिटण रोइण कुटण वारा बि उहे, पर जॾहिं हज़रत यूसुफ इक़्तिदार ते बादशाही हुक्मरानी ते वेठो, भाइरनि अची सजदो कयो अल्लाह जी दरबार में। हज़रत यूसुफ दुआ घुरी, मुंहिंजा मौला मुंहिंजे अब्बे जा पुट आहिनि, सगा भाइर आहिनि, ओ मुंहिंजा मौला हिननि जेकी मूंसां कई मूं इन्हनि खे बख़्श कयो, हाणे तूं बि इन्हनि खे माफ़ फरमा। त हज़रत यूसुफ जे दुआउनि जे करे हज़रत यूसुफ जे बाक़ी भाइरनि जी बख़्शिश थी हुई। अहिड़ी तरह रमज़ान मुबारक जी सिफारिश जे सदके बाक़ी 11 महीननि में जेके गुनाह कया वेंदा आहिनि, रब्बुल आलमीन भलारे महीने जे सदके उन्हनि गुनाहनि खे बि धोई छॾींदो आहे। मुस्नद अहमद में अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वश्शहरु इला शहर यानी रमज़ान इला रमज़ान कफ़ारतुल लिमा बैनहुमा, यानी रमज़ान जो महीनो बे रमज़ान जे महीने ताईं विच वारे गुनाहनि जो कफ़ारो आहे। रमज़ान वो बाबरकत महीनो आहे जो अल्लाह करीम इंसाननि जी हिदायत लाइ आसमान तां जेकी किताब या सहीफ़ा नाज़िल कया से रमज़ान में नाज़िल थिया, सब किताब। मुस्नद अहमद में वासिला बिन अस्क़ खां रवायत आंदी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह जा सहीफ़ा पहिरीं रमज़ान मुबारक ते नाज़िल थिया। तौरात 6 रमज़ान ते नाज़िल थियो, इंजील 13 रमज़ान ते नाज़िल थियो ऐं क़ुरान करीम शब्बे क़दर में नाज़िल थियो। रमज़ान जी आमद ते मोमिननि जो मन ठरी पवंदो आहे, छो त ही महीनो आहे ई फ़रहत ऐं सुरूर जो महीनो। हिन में क़ुरान नाज़िल थियो आहे जंहिंमें हिदायत ऐं नूर आहे, जेको शिफ़ा उल्लिमा फ़िस्सुदूर आहे। रमज़ान मुबारक जिहाद जो महीनो, जिहाद जा कई क़िस्म। अॼुकल्ह त हमरा जेकेटूं बम्बार लॻा मुस्लमान खे मुस्लमान पियो मारे, इहो जिहाद न आहे, इहा दहशतगर्दी आहे, इंसान दुश्मनी आहे। उन जो को मज़हब न आहे, को मसलक न आहे, हू इंसान जो दुश्मन आहे, न कि मुस्लमान जो। छो त मुस्लमान या कहिड़े बि मज़हब जो माण्हू कॾहिं बि इहा इंतिहा पसंदी न चाहींदो। दोस्तो, पहिरियों माली जिहाद, ही जिहाद जो महीनो इन तरह सां आहे त पहिरियों माली जिहाद, ॿियो जानी जिहाद। रमज़ान मुबारक में घणी ख़ैर ख़ैरात करण जो हुकुम आहे, उहो माली जिहाद आहे। ऐं राति जो क़ियामुल लैल आहे, ॾींहं जो सियामुन नहार आहे, इहो जानी जिहाद आहे। जंहिं ॿिन्ही जिहादनि में कामयाबी माणी, उनखे बेहिसाब माल गनीमत मिले थो। उन गनीमत में दुनिया जी इज़्ज़त, रिज़्क़ जी बरकत, मुश्किल कुशाई, कमनि में आसानी, आखिरत जो छोटकारो, जन्नत जो दुखोल, रब जी रज़ा जो हुसूल शामिल आहे। रब्बे आज़म सैयदना मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान खे सैयद शुहूर सॾियो आहे, यानी महीननि जो सरदार महीनो। हिकु रवायत में पाण फरमायो
तहक़ीक़ अवां ते बरकतुन भरियो महीनो आयो आ जंहिंजा रोज़ा रब फ़र्ज़ कया आहिनि जंहिंमें जन्नत जा दर खुलनि था जहन्नम जा दर बंदि थियनि था उन में शैतान क़ैद थियनि था उन में हिकु रात आहे जा हज़ार महीननि खां भली आहे जेको उन में महरूम रहियो सो वाक़ई बि महरूम रहिजी वियो। हज़रत नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जा उम्मतियो मुझे आका फरमायो लो यअलमुल इबाद मा फी रमज़ान मिनल खैर लतमन्नत उम्मती अन तकून सुन्नत कुल्लहा रमज़ान। जेकॾहिं माण्हूअ खे पतो पवे त रमज़ान में कहिड़ी भलाई आहे त मुंहिंजी उम्मत सारो ई साल रमज़ान हुजण जी तमन्ना करे। आका फरमायो जेकॾहिं मुंहिंजी उम्मत खे महरूम थी वञे त हिन में केतिरियूं बरकतूं आहिनि। रमज़ान मुबारक जो चंड शोबान जी 29 जी शाम तलाश करणु मुस्तहब आहे। जॾहिं चंड ॾिसजी वञे त ईंदड़ ॾींहं जो रोज़ो रखणु फ़र्ज़ आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चवे थो नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सूमू लिरुयति व अफ़्तिरू लिरुयति फ़इन उब्बी अलैकुम फ़अक्मिलू इद्दत शाबान सलासैन। चंड ॾिसी रोज़ो रखो ऐं चंड ॾिसी ईद कयो। जेकॾहिं मुसम जुड़ाली थी वञे त शोबान जा 30 ॾींहं पूरा कयो। शक वारे ॾींहं जो रोज़ो न रखणु खपे जेसीं पक न पवे त चंड नज़र आयो आहे पकियूं गवाहियूं शाहिदियूं न मिलनि तेसी ताईं रोज़ो हुज़ूर फरमायो शक जे बुनियाद ते न रखो सवाइ उन जे जेको पंहिंजी आदत मुताबिक़ रोज़ा रखंदड़ आहे उहो ॾींहुं उन जी आदत जो ॾींहुं यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम नफ़ली रोज़ा रखंदा हुआ या हुज़ूर जा सहाबी या अइम्मा इज़ाम जेके रखंदा हुआ फितरतन रोज़ा उहे रखी सघजनि था उनखे भली तव्हां क़ाइमु रखो पर रमज़ान जा रोज़ा मुंहिंजे आका फरमायो जॾहिं चंड नज़र अचे त पक करे उन खां पोइ रखो। हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु मां खां रवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं चंड ॾिठो मुंहिंजे आका रहमत वारे हबीब दुआ घुरी अल्लाहुम्मा अहिल्लहु अलैना बिल युम्नि वल ईमान वस्सलामति वल इस्लाम रब्बी व रब्बुकल्लाह। दोस्तों अज़मतुन वारो मेहमान महीनो पियो अचे असां वां सिंधी त उहे ई महिमान नवाज़ आहियूं। ख़बर पवंदी मैसेज आयो व्हाट्सअप थियो ख़बर पई नियापो मिलियो महिमान पिया अचनि हाणे भली भाॼी वठंदासीं सुचियूं रलियूं विछाईंदासीं बहितरीन इंतज़ाम कंदासीं इहा असांजी रवायत आहे। दुनिया जे महिमान जी ख़िदमत बि इबादत आहे त अल्लाह जे महिमान जो अदब एहतराम बि इबादत आहे। बाबरकत महीनो ख़ुदा ताला जो महिमान पियो अचे ऐं उन महिमान जी अज़मत ऐं रिफ़त तमाम निराली आहे। मुझे आका फरमायो इन फसल मा बैन सियामिना व सियाम अहलिल किताब अक़लतुस सुहूर। अहले किताब ऐं असांजे रोज़े में फ़र्क़ु सहरी जे खाधे खाइण जो आहे। छो त अॻियां जेके रोज़ो रखंदा हुआ उन्हनि खे इहो सहरीअ जो ॾाज ऐं एज़ाज़ मिलियल न हो। अक्सर ईअं थींदो राति जो जेको सोमणीअ जी निमाज़ पढ़ी या मानी खाई सुतो हाणे उनखे मानी खाइणी न आहे वरी ॿिए ॾिहाड़े जॾहिं सिज लहे
लेकिन मुझे महबूब आका रहमत वारे हबीब जे सदके असां अवां ते करम थियो, मेहरबानी थी, नवाजिश थी। बुखारी में हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु मां करवायता सोने हबीब करीम फरमायो ततसगरू फ़इन्न फ़िस्सुहूर बरकह, सहरी कयो छो त सहरी में बरकत आहे। मां चवंदो या त को मरीज़ आहे, अल्लाह से उनखे रियायत ॾिनी आहे, फ़िदियो ॾिए थो जेसी ताईं उनखे रोज़े रखण जी को मुस्तनद मुसलमान अहले इल्म अकुलमंद डॉक्टर फतवा नथो ॾिए रोज़े रखण जी, तेसी ताईं हू फ़िदियो ॾींदो रहे, रोज़ो नथो रखे। पर कोशिश करे त सिहरीअ जे टाइम ते असुर जो उथी रोज़ेदारनि सां गॾु खाए। जे बीमार आहे त अल्लाह करीम सिहरीअ जे ताम जे सदके उनखे शिफ़ा अता फरमाईंदो। को मुसाफ़िर आहे जे तुसीं सुभाणे मूंखे परे जो सफ़र करिणो आहे, मुसाफ़िर आहियां, रोज़ो न रखंदुसि, ठीक आहे, भले रोज़ो न रखे पर सहरीअ वारे उन सवाब खां महरूम न रहे। सहरीअ जो सुन्नत मुंहिंजे महबूबा आका जी समझी करे सवाब जे इरादे सां उनखे तमामु खाइणु खपे, छो त मुंहिंजे महबूबा आका फरमायो उन में बरकत आहे। मुमकिन ना सफ़र में उन जे लाइ के सऊबतूं के मुश्किलूं दरपेश अचनि, पर जॾहिं बरकत वारो खाधो खाई सफ़र में रवानो थींदो त अल्लाह करीम उन सफ़र खे सआदतमंद बणाईंदो। त दोस्तो इब्न अतिया चवे थो त मूं अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खे अर्ज़ु कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿ सहाबी आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो अहिड़ो आहे जेको अफ़्तार जल्दी कंदो आहे ऐं सहरी देर सां कंदो आहे, ॿियो उहो आहे जेको सहरी जल्दी कंदो आहे ऐं अफ़्तारी देर सां कंदो आहे। हीअ असां वटि फ़िक़े जाफ़रिया जे अंदरि ऐं अहले सुन्नत में इहो फ़र्क़ु बि आहे त इहो हुज़ूर जे ॿिनि सहाबा जो मामूल हो। हुज़ूर जे ॿिनि असहाबनि जो त हिकिड़ो अर्ज़ु कयो त मां हिकिड़ो सहाबी आहे जेको सहरी जल्दीअ में रोज़ो रखे थो ऐं वरी अफ़्तारी आज़ान अची थी वञे देर सां खोले थो, ऐं ॿियो उहो आहे जेको सहरी रोज़ो रखे देर सां थो खोले जल्दी थो, बसि अल्लाह अकबर थी रोज़ो खोले छॾे। या वरी रोज़े खोलण, छो त आज़ान मग़रिब जो ताल्लुक़ रोज़े सां न आहे, सिज लही वञे उन खां पोइ बांग ॾेई निमाज़ पढ़बी आहे। अफ़्तारीअ जो ताल्लुक़ सिज लहण सां आहे, निमाज़ जो ताल्लुक़ सिज लही वञण खां पोइ। त इन जे करे साईं पुछो त सहरी देर सां ऐं अफ़्तारी जल्दी केरु कंदो आहे? मूं चयो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हुमा फरमायाई फ़क़ज़ा कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यसनउ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि ईअं कंदा हुआ। मोमिननि जी अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी त मुंहिंजा महबूब आका बि सहरी देर सां कंदा हुआ ऐं अफ़्तारी जल्दी कंदा हुआ, हे हुज़ूर जो मामूल हो। मुस्नद अहमद जी रवायत मूं बयान हज़रत अबू ज़र चवे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तज़ालु उम्मती बिख़ैरिन मा अज्जलुल इफ़्तार व अख़रुस सुहूर, मुंहिंजी उम्मत हमेशह ख़ैर सां हूंदी जेसिताईं अफ़्तारीअ में जल्दी ऐं सहरीअ में ताख़ीर कंदा रहंदा। हदीस आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब ॿुधायो इनाम एज़ाज़, पाण कंहिं दाना जो कौल शेयर कंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं, ईअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां उम्मत जे ख़ैर ख़्वाहीअ जे लाइ फरमायो त मुंहिंजी उम्मत तेसी ताईं ख़ैर सां हूंदी जेसी ताईं अफ़्तारीअ में यानी रोज़े खोलण में जल्दी कंदा ऐं सहरी करण में देर कंदा। पर जॾहिं उहे अफ़्तारी में देर कनि
ऐं सहरी सवेर कन तो उन्हनि में ख़ैर न रहंदो। अहादीस पाक में सहरी जे खाधे खे फलाह ऐं गदाउल मुबारक बि सॾियो वियो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजे ग़ुलामनि खे सहरीअ जे खाधे ते सॾींदा हुआ। सुनन नसाई में हज़रत इरबाज़ बिन सारिया रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, चई मूं पाण ॿुधो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान में सहरीअ लाइ सहाबा खे सॾे रहिया हुआ। हल्लुमो इलल गदाइल मुबारक, अचो बरकतुनि वारे सुबुह जे खाधे ॾांहुं, यानी सॾींदा हुआ। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चवे थो, दुआ रसूलुल्लाह बिल बरकत फिस सुहूर वस्सरीद, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरकत जी दुआ घुरी हुई सहरी ऐं कुटीअ जे ताम लाइ। कुटी करे खाइण, मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो इहो बरकत वारो ताम आहे, खाईंदा कयो। कॾहिं कॾहिं कंहिं सचे गेह में खंड या मिठाई मिलाए कुटी कबी आहे। कॾहिं कॾहिं शोरब, मुझे आका फरमायो त रस भाॼीअ में ज़्यादा कयो। अवां बटालू बूटियूं खाई जेका रस बचे, अवां पंहिंजे मानीअ जा टुकर गभा करे उन रस में मिलाए कुटी करे खाओ। रहमत वारे हबीब फरमायो इहो बरकत वारो खाधो आहे। असां वरी ऐब सम्झंदा आहियूं तेरा बुखियो आहे अलाए छा, न मुझे आका फरमायो बरकत वारो खाधो आहे। हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु अन्हु चवे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहरी खाइण बरकत आहे, उहा खाइण न छॾियो। ॿियो त जेकॾहिं अव्हां खां नथो पुॼे तॾहिं बि सहरीअ ते उथी घटि में घटि ढुक पाणीअ जो ज़रूरु। माण्हू सॼी राति जागनि था, 3 थिया, हाणे ख़बर पई ऐलान थियो गुगू वगू बाबा उथो सहरीअ जे लाइ, सहरीअ लाइ उथारियो, हाणे वियो हमरा मानी खाई सुम्ही रहियो। मुंहिंजे आका फरमायो न, ईअं न कयो। सहरीअ जे दुखूल जे अंदरि घटि में घटि सहरी जो टाइम शुरू थिए पाणीअ जो ढुक बि ज़रूरु भरियो, छो त इहो अव्हां जे लाइ बरकत जो सबब आहे। इन्ही जे लाइ फ़इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल व मलाइकतहु युसल्लून अलल मुतसह्हिरीन, छो त अल्लाह ऐं उन जा मलाइक सहरी करण वारनि ते सलात मोकिलींदा आहिनि, रहमतूं मोकिलींदा आहिनि, बरकतूं मोकिलींदा आहिनि। त अल्लाह ताला जो उहो रहमत ऐं बरकत वारो महीनो असां ऐं अव्हां ॾांहुं अची रहियो आहे।